वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अदी खान बहादुर जो चवण आहे, बेजार खान खे ठाह लाइ फोन कयो आहे ऐं हू बाबे जी आज़ादी जो शर्त सभ खां अॻ में रखे। जेकॾहिं बेजार खान मञे थो त ठीकु आहे, नथो मञे त पोइ असांखे हमले जी आज़ादी हूंदी। हुकुम कयो सर, करणो छा आहे? मां हुनखे सोढ़ो करण थो चाहियां। ॿुधो आहे खान बहादुर जे पुट में वॾी मगी आहे, इहा मगी कढण थो चाहियां। रुखसार तूं हरू भरू ख़ौफ़ फैलाइण जी कोशिश पे करी। अहिड़ा एसपी आऊं तोरे तके अलाए केतिरा ख़रीद करे चुको आहियां। शहरोज़ जी शादी जेकॾहिं थींदी त सिर्फ़ ऐं सिर्फ़ चांडोकी सां थींदी। बस कर चांडोकी। ॿियो तव्हां छा था ॼाणणु चाहियो बाबा साईं? जेकॾहिं तव्हांखे ज़रअली जे बारे में कंहिं ॿुधाए छॾियो आहे त इहो सच आहे। मां हुन सां मोहबत कंदी आहियां ऐं हुन सां ई शादी कंदसि। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।